सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं जो मेज़बान जाफ़र मेमण। हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां टंडे मोहम्मद ख़ान जे हिकु निजी स्कूल में, जिते सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे तरफ़ां उस्तादनि खे सिंधी ॿोलीअ जी तसही जे हवाले सां हिकु लेक्चर रखियो वियो आहे। सिंधी ॿोली तव्हांजी असांजी यकीनन मादरी ॿोली आहे ऐं उन में ज़ाहिर आहे अदबी ॿोलीअ में वक़्त सां गॾोगॾु तमामु घणियूं मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि, उन्हनि जा अखर बि शामिलु थींदा रहंदा आहिनि। अदबी ॿोलीअ में इहो हिकिड़ो क़ाइदो आहे त कुझु अखर ईंदा बि आहिनि, पर उन सां गॾोगॾु इहो लाज़मी हूंदो आहे त सिंधी ॿोलीअ जे जेका बीहक आहे उन में संदसि जेके असुलु अखर आहिनि घटि में घटि उन्हनि खे बरक़रार रखियो वञे, ऐं जॾहिं ईंदड़ नसुलनि खे ख़ासि तौर ते पढ़ायो थो वञे त उन्हनि में यकीनन जेकॾहिं असुली जेके सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे पढ़ायो वेंदो त इहा असांजे आईंदे जे लाइ, असांजे मुस्तक़बिल जे लाइ तमामु बहितर सवण या हिकिड़ी बहितर राह मिलंदी। हिन वक़्तु ताज जोयो साहिबु जेको सिंध जो तमामु वॾो शाइर बि आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो सेक्रेटरी पिणु रही चुको आहे। अॼु संदसि लेक्चर थियो आहे ऐं असां चाहियूं था त हिन लेक्चर जी जेका कारवाई आहे ऐं ताज जोयो साहिब जा जेके सुवाल जवाब इन्हनि बाबति अव्हांजी समातनि ताईं हीअ रिपोर्ट रखूं। अचो त ॿुधूं ताज जोयो साहिब जो लेक्चर। साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। पंहिंजे ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साव ॾींदी बि ॿोली किथे। मुंहिंजूं भेनरूं ऐं भाउरो, सिंधी ॿोली या दुनिया जी का बि ॿोली इंसान जे अहसासनि, जज़्बनि, उमंगुनि ऐं ख़्यालनि जे इज़हार जो नालो आहे। ॿोलीअ जे वसीले असीं हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झी सघंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे सम्झाए सघंदा आहियूं। हिक जा ख़्याल ॿियो सम्झी सघंदो आहे, ॿिए जा ख़्याल टियों सम्झी सघंदो आहे। जेकॾहिं असीं अहिड़ा लफ़्ज़ या अहिड़ा जुमिला ॻाल्हायूं जेको साम्हूं ॿुधंदड़ उहो सम्झी न सघे त उहा ॿोली न चइबी।
ॿोली तरतीब लफ़्ज़नि जे हिकिड़े सिरिश्ते या सिस्टम जो नालो आहे जो नंढो ॻाल्हाए त वॾो सम्झे, वॾो ॻाल्हाए त नंढो सम्झे, ॿारु ॻाल्हाए त ॿुढो सम्झे, ॿुढो ॻाल्हाए त ॿारु सम्झे, औरत ॻाल्हाए त मर्द सम्झे, मर्द ॻाल्हाए त औरत सम्झे, साफ़ी ॻाल्हाए त शाइर सम्झे, शाइर ॻाल्हाए त अदीब सम्झे। मतिलबु ज़िंदगीअ जे हारी ॻाल्हाए ज़मींदार सम्झे, ज़मींदार ॻाल्हाए सेठ सम्झे। मतिलबु ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हू हिक ॿिए जी ॻाल्हि ॿोल सम्झी सघनि, उनखे ॿोली चइबो आहे। ॿोलीअ जूं ॿ सूरतूं आहिनि, हिकिड़ी आहे ॻाल्हाइण जी सूरत, ऐं ॿी आहे लिखण जी सूरत। हाणे आउं तव्हां सां ॻाल्हायां थो, तव्हां मूंसां ॻाल्हायो, हिक ॿिए सां असीं जेको ॻाल्हाईंदा आहियूं उन में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे लफ़्ज़नि जो लाह या चाढ़ थिए थो। कंहिं महिल माण्हू ख़ुशीअ जो इज़हार करे थो, कंहिं महिल ग़म जो इज़हार करे थो, कंहिं महिल अजब जो इज़हार करे थो, कॾहिं माण्हू नक खे मोड़ो ॾेई ॻाल्हाए थो, कॾहिं कावड़ में भिरूं खुंजिजी वञनि था। माना ॻाल्हाइणो हूंदो आहे, कंहिं महिल हरे ॻाल्हाए थो, कंहिं महिल ॾाढे थो ॻाल्हाए, सॾु करे थो, गार ॾिए थो। उन वक़्तु हर माण्हूअ जो लहजो जुदा हूंदो आहे, अंदाज़ मुख़्तलिफ़ हूंदो आहे। कंहिं वक़्त में माण्हू दुख जी कैफ़ियत में हूंदो आहे, हिकु वक़्त में माण्हू बीमारीअ में आहे, ॻाल्हाइणु अटके थो, त उन वक़्तु कीअं माण्हू ॻाल्हाईंदो आहे, उन में वक़फ़ा पइजी वेंदा आहिनि ॻाल्हाइण में। हाणे इहा ॻाल्हाइण जी सूरत आहे। पर जेकॾहिं लिखण में इहे सभु शयूं आणिजनि त मसइलनि का कहाणी आहे, को वाक़ियो आहे, उहो उन में लिखंदड़ चाहींदो आहे त आउं जेके अहसास, जज़्बा या इज़हार जा तरीक़ा या नमूना ॻाल्हायां थो, पढ़ंदड़ बि ईअं सम्झे। मिसाल जुमिलो आहे, तूं केॾांहुं थो वञी, हेॾांहुं अचु। हाणे ईअं हेॾांहुं अचु, हाणे हेॾांहुं अचु आम आहे, पर उनखे जेकॾहिं सॾिबो हेॾांहुं अचु, उन में का न का निशानी ॾिबी आहे। त मक़सदु आहे त माण्हू जेकॾहिं को मिसाल कहाणीकार आहे, लेखक आहे, सहाफ़ी आहे, उस्ताद आहे, उहो चाहे थो त मां जेको कुझु लिखां थो, मुंहिंजो जेको पढ़ंदड़ आहे, जेको ॿुधंदड़ त ॻाल्हाइण वारो, पढ़ंदड़ जेको आहे उहो ईअं महसूसु करे जीअं मूं लिखियो आहे। हाणे मिसाल, छोरा छा थो करीं, हाणे कावड़ में छा थो करीं, त हाणे मिसाल हिते क्वेश्चन अजब ॿई ॾिबी, सुवाल बि हूंदो, अजब जी बि निशानी हूंदी। त अहिड़े नमूने जूं हिकिड़ियूं निशानियूं ठहनि थियूं जेके लिखण जे सूरत में। हाणे उन्हनि खे सिंधीअ में चइबो आहे बीहक जूं निशानियूं। जेतोणीकि हाणे उन्हनि निशानियुनि खां वधीक तासुर उन में अचनि था, पर इब्तिदा में पंक्चुएशन मार्क्स इहो इब्तिदाई या पुराणो नालो आहे, तंहिं करे उहो हलंदो अचे थो। हाणे हिन जो मक़सदु बीहक निशानियूं, माना माण्हू किथे ॻाल्हाए थो, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिन शहर में पखी, जानवर, दुकान, इस्पतालूं, सिहत मर्कज़ ऐं वापार जा मर्कज़ आहिनि। हाणे हिते जानवर, उनखां पोइ बीहणो थो पए, माण्हू, उनखां पोइ इस्पतालूं। हाणे हिते के निशानियूं ॾियणियूं थियूं पवनि जिन में इन्हनि खे धार धार कबो आहे। ॻाल्हाइण में जेके माण्हू वक़फ़ा ॾिए थो, उहे साॻा वक़फ़ा लिखण में बि हूंदा आहिनि। बहितरीनु लिखियल शइ, लिखणी या तहरीर उहा आहे जेका इन्हनि बीहक जे निशाननि मूजिबि हुजे ऐं पढ़ंदड़ उनखे उहे महसूसु करे जीअं लिखण वारो लिखे थो, त पोइ चइबो त हीअ इबारत, हीअ तहरीर, हीअ जुमिलो, हीअ मज़मून, हीअ शेर बहितर आहे, सम्झ जोॻो आहे। हाणे बीहक जूं निशानियूं जेके पंक्चुएशन मार्क चइबो आहे, पुराणनि ग्रामरनि में उहे 5 हुयूं। मिसाल,
थोरो दम, अधु दम, दम, पूरो दम। सुवाल जी निशानी, अजब जी निशानी। हाणे इहे पुराणनि ग्रामर में सिर्फ़ु इहे 6 निशानियूं हुयूं। हाणे थोरे दम खे अंग्रेज़ीअ में छा चइबो आहे? कामा। हाणे इहा कीअं थींदी आहे? सिंधीअ में हीअं थींदी ऐं अंग्रेज़ीअ में हीअं थींदी। असांजे ॿोलीअ जा माहिर जॾहिं असांजी ॿोली मौजूदु आहे हिन लिखण वारी सूरत में अॼु खां 700-800 साल अॻे आई। माना जॾहिं अरबनि जो दौरु हो, जॾहिं खां असां अरबी सूरत ख़ती अख़्तियार कई, जंहिंखे नसख़ चइजे थो, या पारसी पढ़ियासीं जंहिंखे नस्तैलीक चइजे थो। पारसी माना उर्दू वांगुरु हीअं टेडी करे लिखिजे थी, ऐं सिंधी अरबीअ वांगुरु जीअं अरबी लिखूं था उएं ई सिंधी लिखिजे थी, जिनखे चइबो आहे नसख़। ऐं हू थींदी नस्तैलीक, जेको फारसी या उर्दू वारो तरीक़ो आहे उनखे चइबो आहे नस्तैलीक। हाणे असांजे माहिरनि अबुल हसन जे वक़्त में बि लिखी, हाणे उन वक़्त में छा कंदा हुआ? हीअं मसइला लिखियूं कयाऊं, ॿ पेश हुआ, या वरी फ़ौरन। हाणे हिन जो मक़सदु थियो 2 दफ़ा अलिफ़, माना हिन में नून जी माना अची वई, हिन में ऊं जेको हीअं थियो। पोइ अंग्रेज़नि जे दौर में कोशिशि कई वई त को माण्हू हीअं पोइ लिखे, को हीअं पोइ लिखे, या के लफ़्ज़ हुआ मसलन कैंची अरब फारसीअ में हीअं लिखवी। पोइ अंग्रेज़ दौर में उन लफ़्ज़नि खे मुख़्तलिफ़ 1913 में बि, 33 में बि, 23 में बि, 45 में बि मुख़्तलिफ़ आलमनि वेही उन्हनि जूं सूरत खॼो। मिसाल कंहिं ज़माने में लिखियो वेंदो हो सुभाणे, माना सुबुह अचण वारो जेको आहे ईंदड़ वारो। पोइ अॻिते हली उन जी सूरत बिहारियूं सुभाणे सवली। कैंची हीअं हुई, अॻिते हली असां उनखे हीअं करे छॾियो। मिसाल काफ़ी किन हीअं लिखी आहे, पर काफ़ी हाणे हीअं थी वई। ऐं कुझु ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ जॾहिं असीं वठंदा आहियूं त हर ॿोली उनखे पंहिंजे अंदा, मिसाल नमाज़ फारसी लफ़्ज़ आहे, असां सिंधीअ में वरितो निमाज़। ख़याल अरबी लफ़्ज़, असां बि चयो ख़्याल। सवाल असां उनखे करे छॾियो सुवाल। क़यामत असां उनखे करे छॾियो क़यामत। माना हर ॿोली पंहिंजे मिज़ाज ऐं ग्रामर मूजिबि लफ़्ज़नि जूं सूरतूं बि तब्दील कंदी आहे। मसलन हिकिड़ा अंग्रेज़ी लफ़्ज़ आहिनि, शन, स्टेशन, ऑपरेशन, इन क़िस्म जा, सेपरेशन, कोऑपरेशन। हाणे इहे अक्सर जेके आहिनि सिंधी ॿोलीअ में इहे मुअनिस में इस्तेमालु थियनि था। हाणे अॻे बि चवंदा हुआ त हिन जी ऑपरेशन थी, हाणे चऊं था ऑपरेशन थियो। हाणे ख़बर इहो कॾहिं खां थियो? जॾहिं खां फ़ौजी ऑपरेशन शुरू थियो। हाणे उनजो मर्दाना इस्तेमालु जॾहिं थी वियो त हाणे हर ऑपरेशन जो उहो मुज़कर थी वियो आहे। त कॾहिं कॾहिं लफ़्ज़ वक़्त ते तब्दील थियनि था। हाणे इहे त थियूं सूरतूं। हाणे हीअ जेके असांखे सम्झणा आहिनि, का बि लिखत तव्हांखे खे बहितर बनाइणो आहे। हाणे कामा थी वई हीअं, अधदम इनखे लिखियऊं हीअं, हिनखे चयूं सेमीकोलन। ऐं हीअ थी वियो दम, इनखे कयूं कोलन। ही पूरो दम, इहो थियो हीअं फुल स्टॉप या पीरियड। हाणे ही जेको थियो इहो थियो पूरो दम, ही थियो दम, ही थियो अधु दम, ऐं ही थियो थोरो दम। ऐं सुवाल जी निशानी साइन ऑफ एक्सक्लेमेटरी अंग्रेज़ीअ में। हा, उहो हेठियूं 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 हेठियूं, शाबाश।
ऐं हीउ थी वियो क्वेश्चन मार्क। हाणे क्वेश्चन मार्क थियो हीअं, अंग्रेज़ीअ में थींदो उबतो, ठीकु आहे। ऐं हीअ जेको थींदी अजब निशानी, हीअ थी वई पोइ मथां न पर हेठां, हीअ अजब निशानी थी वई, साइन ऑफ एक्सक्लेमेटरी। असांजे माहिरनि जन अंग्रेज़नि जे दौर में सिंधी ॿोलीअ जूं जेके मुख़्तलिफ़ सूरतूं हुयूं, मिसाल भत हीअं बि लिखंदा हुआ, भत हीअं बि लिखंदा हुआ, त हीअ सूरत बीहारी वई। छाकाणि त सिंधीअ में जेकॾहिं हीअ भे पिया कनि त बोह कीअं लिखूं, बेह कीअं लिखूं। मिसाल जेकॾहिं भे असीं हीअ बनायूं, जीअं उर्दू वारनि ठाहियो आहे, त हाणे असांजा माहिर चवंदा आहिनि असांखे हुननि वांगुरु हिते जेकॾहिं ॿुड़ियूं वधीक लिखण में ॾुखियाई आहे, छाजी ॾुखियाई आहे? बोह लिखणो पए, बेह लिखणो पए, बहितर लिखणो पए, त हीअ असांजे माहिरनि उन वक़्तु इन क़िस्म में मिसाल थिए आहे। हाणे हीअ था, पर असां वटि तहवार लिखिजे थो त ते हे मिलायूं त थिए त असां वटि कोन थींदो न। हाणे उर्दू वारनि त करे छॾियो हीअं हेठि करे छॾियो तहवार, उन हीअ असां तंहिं करे असां वारनि थे खे हीअ ॾिनो, जीअं मिसाल तहवार लिखिजे त हरू भरू थिए न सम्झिजे। तंहिं करे असांजे माहिरनि उन वक़्तु वॾे अकुल ऐं उन शनास सां लफ़्ज़नि जी सूरत ख़ती ठाही। मिसाल असां अरबी सूरत ख़तीअ में आयासीं न, अरबीअ में 28 आहिनि, असांजा आहिनि 52, पोइ कुझु वरी फारसीअ जा मिसाल चे या इन क़िस्म मिसाल 6 लफ़्ज़ आहे। उर्दू वारनि त कमु चे खे हे मिलाए छॾी, असां पंहिंजो ठाहे वरितो, हुननि फे ठाहियो, पे ऐं हे खे मिलाए। हाणे फूल मिसाल लिखनि त हिनखे रुॻो हीअं करे छॾियो, पर असां वटि पह लफ़्ज़ आहे, पे हे मिलाईंदासूं त फे जेकॾहिं इहे था कयूं त पोइ फूल कीअं लिखंदासूं, पह कीअं लिखंदासूं। तंहिं करे असां फे खे 4 टुपका ॾिना। ईअं असांजे अंग्रेज़नि जे दौर में सूरत ख़तीअ खे हीअ शिकिल आई जेका हिन वक़्तु आहे। उन में लफ़्ज़नि जूं कुझु सूरतूं तब्दील बाद में बि थियूं, पर सूरत ख़ती इहा ई रही। हाणे उन्हनि निशानियूं चऊं त किथां आणियूं? असांजा ॿाहिर वॾा क़ाबिल आहे, हुननि ॾिठो त जेकॾहिं माण्हू अंग्रेज़ी लिखे थो त उहे निशानियूं कामाऊं फुल स्टॉप जेके सेमी कोलन कोलन फुल स्टॉप कोलन वग़ैरह आहिनि, छो न उहे साॻा खणूं? छो त हिकिड़ो असांजी ॿोली बि सुभाणे आलमी थी सघे थी। उन वक़्तु हिननि खे ख़बर थोरी त कंप्यूटर बि ईजाद थींदो या टाइप राइटर ईजाद थींदो, पर उन्हनि जो अकुलु एतिरो हो जो हुननि इहे शयूं मुक़ररु करे छॾियूं। हाणे सिंधीअ में जुमिले में कामा हितां था ॾियूं, अंग्रेज़ीअ में थी हीअं थिए त असां हुनखे सुबतो करे छॾियो, क्वेश्चन मार्क खे असां उल्टो करे छॾियो, हीअ साॻी रखीसूं, हिननि खे साॻियो रखियोसीं। हाणे हिननि पर पोइ हिननि खे 6 खे सॾियो वियो इब्तिदाई निशानियूं, बीहक जूं इब्तिदाई निशानियूं, ऐं ॿियूं अची वियूं सानवी। प्राइमरीअ खां पोइ सानवी तालीम थींदी आहे न, सानवी माना सेकेंडरी। हाणे सानवी निशानियूं ऐं टियूं आहिनि मुरकिब निशानियूं। छो त अॻिते रुॻो बीहण वारो मसइलो कोन हो, हिननि में त माण्हू किथे बीहे थो। मिसाल थोरो दम मूं तव्हांखे ॿुधायो त मसलन थोरो दम उते इस्तेमालु कबो जिते ॿी का बि निशानी इस्तेमालु न कबी। वण, ॿूटा, गाह, हाणे या नूरमन, सलीम, अनवर ऐं ॿिया छोकिरा स्कूल आया। हाणे हिते असां हर ॿार खे धार मिसाल नूर अहमद सलीम थी सघे पियो, जेकॾहिं कामा न ॾींदासीं त अहमद सलीम थी वेंदो, हा, या सलीम अनवर थी वेंदो, कामा न ॾींदासीं माण्हू मुंझी पवंदो। तंहिं करे नालनि खे धार करण लाइ हिकिड़ो त उहो उते कमु आणिजे।
ॿियो, जिते ॻाल्हाइण वारो थोरो बीहे, असां हली पोइ अॻिते वधी कोशिशि कंदासूं त स्टेशन ते पहुचिजे। हाणे हली खां पोइ ॾिनासूं, अॻिते वधी खां पोइ कामा ॾिनीसूं, माण्हू जिते थोरो वक़फ़ो या साही करे थो उते बि उनखे इस्तेमालु कबो। हाणे हिकिड़ो मिसाल थो मां ॾियां। आउं कराची वेंदुसि ऐं जल्दी मोटी ईंदुसि। कल्ह शाम इसहाक आयो ऐं किताबु खणी वियो। हाणे जिते ऐं हूंदी उते कामा न ॾिबी, ठीकु आहे, पर किथे किथे ऐं खां पोइ बि कामा ईंदी आहे। उहो सिर्फ़ु उते ईंदो आहे जिते ख़्याल खे मोड़ अचे। हाणे मिसाल जुमिलो हिकिड़ो आहे, हू हैदराबाद वियो ऐं निमाश ॾिसी मोटियो, हू कराची वियो ऐं मोटर जे हादसे में मरी वियो। हाणे हू हैदराबाद वियो ऐं निमाइश ॾिसी मोटी आयो, इहा आम ॻाल्हि थी वई, तंहिं करे इन में कामा न ईंदी। पर हू कराची वियो ऐं हादसे जो शिकार थी वियो, ॿ वाक़िया आहिनि। हू त वञी ऐं मोटण आहे न। हाणे कराची मरण लाइ त माण्हू कोन वियो न, कराची वियो वापार लाइ के बीमार खे हू कराचीअ वियो कामा ऐं हादसे जो शिकार थी वियो। हाणे हिते ख़्याल खे मोड़ अची वियो। हू वियो वियो मरण लाइ त कोन वियो न, पर हाणे हिते वाक़ियो थी वियो ऐं हादसो थी वियो। हाणे हिते जेका कामा ईंदी उन जे आॾो ईंदो। मिसाल, हू दुकान ते आयो, 10 रुपए जा भुॻड़ा वरिताई ऐं महांगाईअ जूं शिकायतूं कंदो वियो। हाणे हिते ऐं छो त भुॻड़नि वठण सां महांगाई जो तसवुरु न आहे। पैसा खणी वियो, हुनखे भुॻड़ा वठणा आहिनि, पर अॻे महीने में मिलिया 5 रुपए में साॻा भुॻड़ा, हींअर मिलिया 10 में। हाणे हिते छा थियो, ऐं महांगाईअ जी शिकायत कंदो वियो। हाणे ख़्याल खे मोड़ अची वियो त अहिड़े हंधि ऐं जे अॻियां कामा ॾिबी, न त हर जुमिले में कान ॾिबी। जिते अहमद ऐं सलीम घुमण विया हिते कामा कान ॾिबी। आउं आयुसि ऐं अची मोटी वियुसि, हिते कामा कान ॾिबी, छाकाणि आयुसि मोटणो पियो मूंखे। हाणे इहो थियो हिन कामा जो इस्तेमालु। हाणे इन खां पोइ अचे थो दम, अधु दम। हाणे तव्हां ॾिसंदा आहियो त कॾहिं कॾहिं असीं लिखंदा आहियूं त के शयूं तरतीब वारे ॾिबियूं आहिनि। मिसाल, असां हिकिड़ो मिसाल था लिखूं, असांजे मुल्क में 3 बुनियादी ख़ामियूं आहिनि। हाणे कहिड़ियूं? सुठी गवर्नमेंट जो न हुअणु, अमुन अमान जो बिगाड़ ऐं करप्शन में वाधि। हाणे हिते जॾहिं सुठी गवर्नमेंट जो न हुअणु, वरी ॿी हिते ई ॾिबी। हाणे इन खां पोइ अमुन अमान जो बिगाड़ हिते बि हीअं ॾिबी। ऐं जेकॾहिं अञा 3 वधाइबो तॾहिं बि ॾिबी। वरी चौथों ईंदो, जिते ऐं ईंदी त इन खां पोइ ऐं ईंदी। हीअ अॼुकल्ह इस्तेमालु घटि थिए थो, पर हाणे मिसाल हीअं असीं नंबर नथा ॾियूं। सुठी गवर्नमेंट जो न हुअणु, अमुन अमान जो बिगाड़ ऐं करप्शन में वाधि। जेकॾहिं हिकिड़े ई जुमिले में लिखंदासूं त हीअ ॾेई माना ही 3 जुदा सूरत हालूं आहिनि, त उते असां हिन जो इस्तेमालु कंदासूं ऐं हिते हीअ कामा जेका आहे न ॾींदासूं। छाकाणि हिते 3 सूरत हालूं आहिनि या 5 सूरत हालूं आहिनि, त उते असां हिन क़िस्म जी सूरत ॾींदासूं। ही सम्झ जी ॻाल्हि आहे। ऐं ही कोलन जेको आहे, मसलन असांजे मुल्क में 3 बुनियादी ख़ामियूं आहिनि, ही 2 ॿुड़ियूं ॾिबियूं। हाणे कॾहिं कॾहिं हिकिड़ी हीअं बि ॾिबी हुई अॻे पुराणे ज़माने में, हाणे इहा शइ घटिजी वई आहे। हाणे ही सिर्फ़ु ओड़नि हंधनि ते ईंदो
जिते हिन खे असां हिसनि में विराईंदासूं। या ॿियो तरीक़ो इहो आहे त जॾहिं ॻाल्हाइण वक़्तु मूं चयो तूं छो न आएं, हाणे हिते ॾींदासूं हीअं, ऐं हीअ मुंहिंजा लफ़्ज़ ईंदा कामाउनि में। हाणे इहो दम जी निशानी उते ॾिबी, जीअं अंग्रेज़ीअ में बि हूंदो आहे ऐं सिंधीअ में बि हूंदो आहे। त मूं चयो, उनखां पोइ पुॿड़ियूं, पोइ ॾिंगीअ में जिते जुमिले खे इस्तेमालु कबो आहे उते दम जो इस्तेमालु कबो आहे। ऐं पूरो दम जेको थींदो आहे, पूरो दम माना फुल स्टॉप, जिते बि जुमिलो ख़तमु थियो उते फुल स्टॉप ॾिबो। हीउ छोकिरो आहे, फुल स्टॉप। आउं घरु वञा थो, फुल स्टॉप। तूं हेॾां अचु, फुल स्टॉप। उनखे यानी अजब वारी सूरत नथा ॾियूं। को बि जुमिलो किथे बि ख़तमु थियो, सभ खां आसान जेका निशानी हीअ आहे। इन खां सवाइ जुमिलो कंप्लीट न थींदो। तंहिं करे इहा सवली आहे। हीअ जेको आहे दम, मिसाल, ज़ालिम पुलिस वारे कामोरे ऐं कारखानेदार लाइ वटिसि हिकु ई जुमिलो हो। मिसाल, हिकिड़ो माण्हू आहे, शाइर आहे, अदीब आहे, या वॾेरो हिकिड़ो हारी आहे, या को बि माण्हू, कामोरे ऐं वॾेरे लाइ हुन वटि हिकु ई जुमिलो हो, कुते जा फर। मिसाल, हाणे हीउ लफ़्ज़ ॾिबा हिन में, हिते ॾेई पोइ हुन जा लफ़्ज़ लिखिबा। फलाणे वॾेरे लाइ हुन वटि हिकिड़ो ई तकियो कलाम हो, बबड़ियूं फलाणो। हाणे जिते इन क़िस्म जी सूरत हाल ईंदी, पोइ उनखे ॾिंगीअ में बंदि कबो, उते हीअ निशानी ॾिबी, हीअ दम वारी। हाणे हीअ आहिनि पहिरियूं 4 जिन खां सवाइ का बि तहरीर सही न थी सघे। हाणे उनखां पोइ सेकेंडरी जेके आहिनि, ऐं इन में हिकिड़ी ॿी शइ आहे जेका तव्हां किताब जॾहिं ॾिसंदव को बि, या मज़मून ॾिसंदव। हाणे हीउ मज़मून, हीउ जुमिलो पूरो, हीअ पूरी इबारत हिते ख़तमु थिए थी। हाणे वरी ॿी इबारत जितां शुरू कबी, इनखे चइबो आहे पैरा। सिंधीअ में बि पैरा, अंग्रेज़ीअ में बि। हाणे त वरी अंग्रेज़ीअ में छा चयो अथनि त हीउ जुमिलो लिखी, सिटूं लिखी, थोरी विथी छॾे, ऐं पोइ वरी कंदा आहिनि इहा। हाणे हिन में छा थींदो आहे त जुमिले में जेकॾहिं 5 पैराऊं आहिनि त माना 5 सिटूं तव्हां छॾियो। हाणे माण्हू सम्झंदा आहिनि त हीअ ख़ूबसूरती आहे, अॼुकल्ह कंप्यूटर ते कंदा आहिनि, पर अॻे छा कंदा माण्हू, पने जो बि हिसाबु कंदा। हाणे जॾहिं तव्हांजी हितां जुमिलो शुरू थिए थो, हितां, त ॿी सिट पंहिंजी हितां थींदी। हाणे जिते मिसाल ख़तमु थी वियो, मिसाल हिते ई ख़तमु थी वियो, हाणे नई पैरा थी त माना हितां शुरू थींदी। त तव्हांजो हेतिरियूं 5 निशानियूं वधि में वधि हेतिरे में ईंदियूं। हू जॾहिं त 5 सिटूं तव्हांजूं वेंदियूं, जेकर विच में विथी करे अॼुकल्ह छपींदा। पर हीअ पैरा जेका आहे, हर इबारत खां पोइ पैरा थींदी आहे। जिते तव्हांजो जुमिले जो पहिरियों सेटअप ख़तमु थींदो, उतां पैरा थींदी। हाणे इन खां पोइ ॿियूं जेके बुनियादी मूं तव्हांखे ॿुधायो, सेकेंडरी जेके आहिनि, उन में आहिनि लीक। इनखे अंग्रेज़ी में चवंदासूं डैश, ठीकु आहे। ॿी वरी थींदी आहे ॻंढींदड़ लीक। हीअ थोरी वॾी थींदी आहे, इनखे हाइफन चइबो आहे। इनखे छा चवंदा आहियूं अंग्रेज़ीअ में? हाइफन। लीक ऐं हाइफन में थोरो फ़र्क़ु आहे। ऐं टी आहे ॾिंगियूं। अंग्रेज़ीअ में छा चवंदासूं? ब्रैकेट्स। हाणे हीअ कीअं थींदियूं आहिनि? हिननि जा वरी 3 क़िस्म आहिनि, हिकिड़ी ही, ॿी ही, ऐं टी ही। हिन खे चइबो नंढियूं ॾिंगियूं, हिन खे विचियूं ॾिंगियूं, ऐं हिन खे वॾियूं ॾिंगियूं। हाणे ही जेके ॾिंगियूं, हाणे हिननि में लीक, ॻंढींदड़ लीक। हाणे मिसाल, ही ख़्याल जे इज़हार जे सिलसिले में वॾो कमु कंदी आहे। हूअ जेका वॾी ॿोॾ आई, हाणे हिते तव्हां वज़ाहत सां
हीअ वॾी ॿोॾ आई कहिड़ी 2010 वारी, उन में मुंहिंजो घरु ॿुॾी वियो। हाणे मिसाल हूअ जेका वॾी ॿोॾ आई उन में मुंहिंजो घरु ॿुॾी वियो, जुमिलो इहो बि सही आहे, पर हाणे थोरो वाज़े करे लिखिणो आहे। कहिड़ी ॿोॾ? 2010 वारी। हाणे हीअ जेकॾहिं वज़ाहत करबी त उते इन क़िस्म जी जेका आहे निशानी ॾिबी आहे। या वरी हिकिड़ो ॿियो मिसाल आहे, मगर हूअ अॼु नए रंग में हुई, डैश डैश न पर ही डैश, मगर हूअ अॼु नए रंग में हुई डैश, समाज लाइ फ़ख्र जो कारण हुई। हाणे हू नए रंग में कहिड़ो नओं रंग? समाज लाइ फ़ख्र जो कारण हुई। त इते इहो डैश ॾेई ख़्याल जी अहमियत खे ज़ाहिर कबो आहे। ऐं तंहिंखां पोइ ॻंढींदड़ लीक छा थींदी आहे? मिसाल असांखे मुरकिब लफ़्ज़ ठाहिणा आहिनि। मिसाल नेणनि आगुर ते, नेणनि आगुर ते। हाणे नेणनि आगुर, नेणनि जो आगुर, जो लफ़्ज़ कोन था ॾियूं, नेणनि जो आगर माना अखियुनि जो आगंद, या रंग रती लहर, रंग रती, पर अञा लहर बि लफ़्ज़ था विझूंसि, रंग रती लहर। हाणे जेकॾहिं हीअ कढी बि छॾींदासीं त को फ़र्क़ु नथो पए। अॼुकल्ह लफ़्ज़ मुरकिब ठही जॾहिं वञे थो त पर नेणनि आगुर ते जेकॾहिं हीअं बि लिखंदासीं तॾहिं बि कमु हलंदो, पर ज़ाहिर करिणो आहे मुरकिब लफ़्ज़ खे त इहा जेका आहे सो निशानी ॾियणी पवंदी। या माशी, हाणे हिकिड़ो माण्हू माश सम्झे थो, इमरानी इल्म साॻियो लफ़्ज़ आहे, पर उनखे थोरो वाज़े करण लाइ असां डैश ॾेई इमरानी इल्म, समाजियात, सोशलॉजी। या रेडियो जी थींदी आहे बरकी रेडियाई लहर। त ईअं मुरकिब लफ़्ज़ ठाहिण लाइ या नए ख़्याल जेको हीअ पहिरीं आहे हीअ नंढी लीक कयो त ख़्याल थो ॾिजे, पर हीअ जेको मुरकिब लफ़्ज़ ठाहिण लाइ हीअ शइ कमु ईंदी आहे। हाणे ॾिंगियूं हिन सिंध जी तारीख़ में, हिन सिंध जी तारीख़ में 4 सदियुनि जो ज़िक्र आहे। हाणे उनखे थोरो वाज़े करण लाइ असीं ॾिंगीअ में लिखंदासीं 1550 खां 1500, 1600, 1700, 1800, 4 हीअ माना 4 सदियूं थी वियूं। छो त हिन मां 50 खुटे थो ऐं हिन में वधी थो, माना लॻभॻि 4 सदियूं थी वियूं। त हाणे जेकॾहिं का वाज़े शइ करे लिखी विया, पर लिखिजे त हिन सिंध जी तारीख़ में 4 सदियुनि जो ज़िक्र आहे, तॾहिं बि सही आहे, पर ॾिंगीअ में असीं उनखे वाज़े कंदा। ऐं हीअ ॾिंगियूं छा में कमु ईंदियूं आहिनि? हिसाबनि में। ठीकु आहे। ऐं वॾियूं ॾिंगियूं जेके आहिनि, मिसाल हिकिड़े माण्हू लिखियो आहे, आऊं जॾहिं ॼाउसि तॾहिं ॻोठ जो को ॿार कोन पढ़ंदो हो। हाणे सम्झो त अब्दुल वाहिद आरीसर थो लिखे, आऊं जॾहिं ॼाउसि तॾहिं ॻोठ जो को बि ॿारु कोन पढ़ंदो हो। हाणे मां जॾहिं हुनखे एडिट थो कयां त हाणे आरीसर कॾहिं ॼाओ, हाणे छा त उनजी बायोडेटा ते लिखी कान पई आहे। आऊं जॾहिं हुनखे एडिट करे वरी छपरायां थो त हिन में वॾी ॾिंगीअ में लिखी छॾींदुसि 1940। त जीअं पढ़ंदड़ खे ख़बर पए त आरीसर ॼाओ हो 1940 में। त एडिट करण वक़्तु कॾहिं कॾहिं के मिसाल हिन दौर में, हुन ज़ालिम जे दौर में, हाणे ज़ालिम ज़ियाउल हक़, परवेज़ मुशर्रफ कहिड़ो, त उहो एडिट करण वक़्तु उहो लिखी छॾियोसीं ज़िया जे दौर। हाणे हीअ वॾी ॾिंगी एडिट करण वक़्तु या ॻाल्हि खे लेखक पारां न, पर ॿियो को उनखे वाज़े करे त उहो वॾी ॾिंगीअ में लिखिबो, जेको असुलु लेखक न लिखियो आहे। हाणे असां वज़ाहत करण लाइ खणो, हीअ ॾिंगी त पाण लेखक लिखे थो, त हीअ ॾिंगियुनि जो इस्तेमालु आहे। त हीअ
सिर्फ़ु हिसाबनि में इस्तेमालु थींदी आहे ऐं हीअ ॻाल्हि खे ज़ाहिर करण लाइ थींदी आहे ऐं हीअ एडिट करण लाइ वक़्तु थींदी आहे। त हिकिड़ी लीक थी, ॿी थी हाइफन ऐं टी थी डिगियूं। हाणे सुवाल जी निशानी, जिते बि को सुवालु हुजे, तूं केरु आहीं? क्वेश्चन मार्क। तूं किथे वेठो आहीं? क्वेश्चन मार्क। तूं छा पियो करीं? क्वेश्चन मार्क। ठीकु आहे। अफ़सोस, सूमर जी भूरी ॿिली मरी वई। हाणे हिते अफ़सोस में अजब रुगो हिकिड़ी अजब वारी जेको आहे न, अफ़सोस, ॾुख, ख़ुशी, सॾु, ओ अहमद हेॾां अचु। हाणे ओ हिते ॾिनोसीं, या हिन खे करे छॾियो ओ अहमद हेॾां अचु आख़िर में। ठीकु आहे। सुवाल मिसल हाय हाय, भले भले, तो सुठा कपिड़ा। हाणे त भले भले खां पोइ ॾिबी अजब निशानी। हाय हाय, सूमर जो कुतो मरी वियो, नूरल जो घोड़ो मरी वियो। हाय हाय खां पोइ असां अजब जी निशानी ॾेई छॾी। त जिते अहसास, फीलिंग्स, अफ़सोस, ग़म, ख़ुशी, अजब जो इज़हार हूंदो, उते अजब जी निशानी साइन ऑफ एक्सक्लेमेशन ॾिबी। जिते सुवालु थींदो उते क्वेश्चन। हाणे इन्हनि निशाननि ॾियण सां छा थो थिए त असां जूं लिखड़ियूं जेके आहिनि से ख़ूबसूरत ऐं वणंदड़ थियनि थियूं। अञा हिकिड़ियूं टियूं आहिनि जेके मुरकिब निशान, मसलन इंटू इन्वर्टेड, कामाउनि में बंदि। हाणे हिकिड़ियूं थींदियूं आहिनि अकेलियूं कामाऊं ऐं ॿियूं थींदियूं आहिनि ॿिटियूं। सूमर चयो बबड़ियूं त लिंगीअ में, जेकॾहिं सूमर चयो त लिखियोसीं त पोइ असांखे उन, पर सूमर चयो नूरल स्कूल कोन ईंदो, त हिते ई ईंदासूं। हाणे कॾहिं कॾहिं वरी छा थींदो आहे, माण्हू जुमिलो ॻाल्हाईंदो आहे, जुमिले में जॾहिं ॿिए जा अखर माण्हू वरजाए। उस्ताद ॻाल्हाईंदे शाह जो बेत ॾिनो, हीअ नंढी कामा, साईं सदाई करे मथे सिंध सुकार पूरो करे कामा। उस्ताद ॻाल्हाईंदे शाह जो बेत ॾिनो, साईं सदाई करे मथे सुंग ऐं उनजी माना ॿुधायई। हाणे ॿिए जा दोहराया लफ़्ज़ सूमर असांखे ॿुधायो त नूरल पंहिंजे पीउ लाइ चयो त हुन मरण वक़्तु चयो त मुंहिंजी ही मिल्कियत सभिनी, त मुंहिंजी ही मिल्कियत खे जेको आहे न उनमें हीअं न ॾींदो, उनखे हिकिड़ी कामा में बंदि कंदो। छो त ॿिए जा दोहरायल लफ़्ज़ जॾहिं तव्हां विच में कमु आणींदो त उन में ही हिकूटियूं जेके आहिनि से कामाऊं ॾिबियूं। इनखे चइबो आहे इन्वर्टेड कामाज़ सिंगल, ऐं ही थी वेंदियूं इन्वर्टेड कामाज़ डबल, ॿिटियूं कामाऊं ऐं हू थियूं हिकूटियूं कामाऊं। हाणे ॿियो हिकिड़ो ईंदो आहे हायटस, उनखे चवंदा आहिनि अंग्रेज़ीअ में, ऐं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं ॿुड़ी ॿुड़ी। तव्हां ॾिसंदव न लिखणियुनि में ईंदो आहे ॿुड़ी ॿुड़ी ॿुड़ी। हाणे इहो छो? हिकिड़ो माण्हू बीमार आहे, हाणे उहो ॿिए खे तबियत थो पुछाए, अदा जी तबीअत ख़राब आहे। हाणे इते तव्हां ही कामाऊं ॾींदो, इहे डैश डैश डैश। हाणे माना या ऐसा उहो ॻाल्हाए थो, किस्तुनि में थो ॻाल्हाए पियो, उते कामाऊं ॾींदो। ॿियो ही कामाऊं किथे किथे जुमिले खे अणपूरो छॾिबो आहे त उते बि ॾेई छॾिबियूं आहिनि, त माना हिन खां वधीक अॻिते कुझु ॻाल्हाए थो। हिकिड़ो इहो त झले झले वक़फ़े वक़फ़े सां जिते ॻाल्हाइजे, ऐं ॿियो किथे अणपूरी शइ छॾे ॾिजे। मसलन हू सोचींदो रहियो हीअ दुनिया ऐं समाज जा बदनुमा दाग़, मगर डैश 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 संदसि दिलि बीहजी वई, मगर संदसि दिलि बीहजी वई आहे। हा डैश 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 ए ग़रीब, मूं तोखां भीख पिनी, डैश 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 भीख, डैश 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 तो छा ॾिनो, डैश 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 तुंहिंजो माल
मताए हयात डैश डैश तुंहिंजो सभु कुझु डैश डैश दिलि ऐं ईमान सां डैश डैश सभु कुझु। त हाणे ईअं जेको माण्हू ॻाल्हाए थो त उन में कॾहिं कॾहिं इहो जुमिलनि में या रोके रोके माण्हू पंहिंजा अहसास ज़ाहिर कंदो आहे। उते इहे अक्सर माण्हू खण 8-10 करे चवंदा आहिनि, इहो ग़लति तरीक़ो आहे। उसूलनि टे ॾियणु खपनि। उसूल आहे त 3 में ॿुड़ियूं ॾियणु खपनि। माण्हू पोइ 8-8 ॿुड़ी छॾींदा आहिनि, 10-10 वॾो वक़फ़ो आहे त उन में तव्हां वधाए सघो था। मिसाल बीमार आहे, उन जे में वॾो वक़फ़ो अची थो वञे लफ़्ज़नि में, त उते तव्हां वधीक पर घटि में घटि 3 इस्तेमालु थींदियूं आहिनि। ऐं 2 ॿुड़ियूं ऐं लीक, उहो त तव्हांखे ॿुधायमि त ही दम वारी साॻी माना थियूं ॾियनि। ठीकु आहे। ऐं फुल स्टॉप जो हिकिड़ो हिन जो ॿियो हिकिड़ो कमु अथव। मिसाल पाण सां लिखूं, ही MA पास आहे। हिते अक्सर हीअं लीक ॾींदा आहिनि, लीक ग़लति आहे। MA हीअं लिखिबो, ऐन काफ़ शेख अलामा आए काज़ी GM सैयद माना ग़ुलाम मुर्तज़ा ऐं मोहम्मद शाह सैयद, इमदाद अली इमाम अली काज़ी, अब्दुल कादिर बख्श शेख। त ही फुल स्टॉप हिननि ॻाल्हियुनि में वेंदो आहे। त इहे बीहक जूं कुझु निशानियूं आहिनि जेके करे असीं पंहिंजे लिखणीअ में मज़मून में इस्तेमालु कंदासूं त असांजूं लिखणियूं बहितर थींदियूं। ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका मां हिननि खां वधीक तव्हांखे ॾियां त अॼुकल्ह असांजे ॿोलीअ में बिगाड़ पियो थिए। मिसाल असीं उर्दू बि पढ़ूं था, अंग्रेज़ी बि पढ़ूं था। जेको अंग्रेज़ीअ मां तर्जुमो करे थो उहो बिगाड़ घटि करे थो, छाकाणि त उहा असांजी ॿोली न आहे। पर उर्दू असां वटि आम आहे। हाणे असां उर्दू मां तकिड़ो जॾहिं तर्जुमो कयूं था त ॿोली ग़लति इस्तेमालु करे था वञूं। हाणे उर्दू में छा आहे त दिलि जहिड़ी नरम शइ उहा आहे मुज़क्कर। किताब जो कंहिंजे हणो मथे में त मथो फाटी पएसि, उहा आहे वरी मुनिस। मेरी किताब अच्छी है। हाणे असीं चवंदा मुंहिंजो किताब सुठो आहे, हू चवंदा मेरा दिलि अच्छा आहे। बाबा मुंहिंजी दिलि नरम शइ आहे। हर ॿोलीअ जो मिज़ाज पंहिंजो आहे, हुननि जो इहो आहे। मौसम अच्छा आहे, हाणे असीं लिखंदासीं मौसम सुठो आहे, ग़लति आहे। असांजो थींदो मौसम हुजे, मुंद हुजे या रुत, टिनी जी माना साॻी आहे। 3 मोनस आहिनि सिंधीअ में, पर उर्दूअ में मौसम मुज़क्कर आहे। उन्हनि मुंद रुत आहे ई कान, हुननि वटि उहो मुज़क्कर आहे। त हाणे इहे जेके ग़लतियूं थियनि थियूं, हाणे इन में मां तव्हांखे हिकिड़ियूं 5-8 जेको ख़ासि करे बिगाड़ो असां वटि थिए थो, उन्हनि जो मां कुझु मिसाल असां कहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहियूं। हिकिड़ियूं जम वाहिद में ग़लतियूं कंदा आहियूं। माना हिकिड़ी शइ उर्दूअ में अरबीअ में मज़मून मज़ामीन, ठीकु, पर सिंधीअ में इहो कोन लिखिबो। हिन में लिखिबो मज़मून। असां ज़बर सां जम, गुल, ठीकु आहे। खट ज़बर वारो जेको हूंदो उनखे ऊं सां मिलाइबो, खटूं। कारूं। हाणे असां वटि हिकिड़ा पंहिंजा तरीक़ा आहिनि। हिकिड़ा मिसाल मुज़क्कर मोनस में बि फ़र्क़ु थिए थो असां वटि। मिसाल भाउ, थोरो फ़र्क़ु, भाउर। भेणूं। हाणे हिते हीउ तरीक़ो नथो थिए। माऊं, पर माउर बि थींदो, मायरूं बि थींदो, माउर बि थींदो, मायरूं बि थींदो, ठीकु आहे। हाणे धी ॿुधो,
धीउ ही ॿई इस्तेमालु थींदो आहे। धीउ ऐं माउ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ज़बर सां बि इस्तेमालु करे सघूं था, ज़ेर सां बि। लाड़ वारो घणे भाङे धीउ चवंदो, असीं चवंदा आहियूं हीअ मुंहिंजी धीउ आहे, विचोले वारा। हाणे इहो असांजे लहजनि ते मुनहसर आहे, पर ग़लति कोन्हे। पर भिटाईअ हिन जो टियों तरीक़ो बि इस्तेमालु कयो आहे। मूं से ॾिठा माए, माए माना ए मुंहिंजी माउ। हाणे हिन में ए वारो तसवुरु आहे जेको हाणे असां वटां घटिजी वियो आहे। संधिया ए माना तुंहिंजी, संदम, संदम मां थियो संधिया ए तुंहिंजी, संदुसि। हाणे असां वटि संदुसि ऐं इहे लफ़्ज़ ॾाढा ग़लति इस्तेमालु थियनि था। चवंदा आहियूं संदुनि खे चवां थो। अरे भाउ संदुनि खे कीअं? संदुनि माना उन्हनि जो, संदुनि खे न, सिंधीअ में थींदो खेन। आउं खेन चवां थो, संदसि जो न, ही संदुसि किताब आहे, जो छो, खे छो? ही संदन ग़लती आहे। ही संदुन माना हुननि जी ग़लति, हीअ संदुन जी ग़लती आहे, ग़लति आहे। ही संदुन जो ग़लति आहे, संदुसि जो इहो ग़लति आहे। अॼु असांजा पढ़ियल लिखियल स्टेज ते इहो ॻाल्हाईंदा, या वरी स्टेज ते ॻाल्हाईंदा, आउं मशकूर फलकारो खे चवां थो। बाबा आउं मशकूर फलकारे खे चवां थो। सूमर चांडीअ खे अर्ज़ु आहे, मज़ा चवंदा सूमर चांडियो खे अर्ज़ु आहे। हाणे छा सूमर चांडियो को अर्ज़ु आहे? उर्दूअ जो असां तर्जुमो करे छॾियो। या वरी अंग्रेज़ी में आहे आई सेड सूमर चांडियो, त असां उन जो फॉलो कयो। सिंधीअ जो मिज़ाज पंहिंजो आहे। ताज जोयो आयो, हिते त सिधो लिखिबो, पर ताज जोए खे चयुमि त जोए ए खे लिखो या डबल ए लिखी छॾियो। त मिसाल सूमर चांडियो आयो, उते त ठीकु आहे, हिते सिधो जुमिले में, पर सूमर चांडीअ खे सॾियां थो, इहो ॿियो वरी असां वटि ग़लति इस्तेमालु थिए थो। मिसाल उर्दूअ जे असर में, उर्दूअ में किताब किताबें चवंदा, असीं वरी किताबूं अथऊं। बाबा इहो ग़लति आहे। किताब किताब, किताब जमा छा थींदो? किताब, उहो ज़बर वारो आहे। लाश लाश, हाणे से लिखंदा त से लाशूं पखड़ियूं पयूं। इहो न उर्दू न सिंधी, विचों अलाए कहिड़ो तरीक़ो आहे। जेलूं, अलाए जेलूं, जेलूं न जेल, जेल। अफ़वाहूं न अफ़वाह। क़द्र चवंदा साईं असां वटां क़द्रूं मटिजी वियूं आहिनि, ग़लति आहे। क़द्रें उर्दूअ में आहे, सिंधीअ में थींदो क़द्र, क़द्र, जंहिंजो अरबीअ में थींदो इक़दार, असां वटि थींदो क़द्र क़द्र। या कॉलेज कॉलेज, हाणे लिखंदा, छाकाणि उर्दू मीडियम स्कूल में ॿार पढ़ कॉलेजूं। हाणे इहे क़द्र, अफ़वाह, किताब ऐं इहो। हाणे ॿियो वरी असां वटि आम हिकिड़ो थी वियो आहे आबो हवा, रंजो अलम। बाबा आब हवा बसि, रंज अलम वॾियो ई न, या रंज ऐं अलम। आमद आमद वर रफ़्त, आमदो रफ़्त, आमद रफ़्त। असां वटि आज़ाद पोइ ॻाल्हायां थो, उहो लेक्चर पियो ॾियां, मां थोरो तरसी थो ॻाल्हायां। सेरो तफ़रीह, सेरो सेर व तफ़रीह, बसि सेर तफ़रीह। बहरो बर, बहर ऐं बर, या बहर बर, बहर कामा बर, बहर ऐं बर। हाणे ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे ॾाढो ग़लति। इहो बि असांखे घणो करे पुराणा फ़ारसी ज़दा उस्ताद जेके आहिनि उहे इस्तेमालु कंदा आहिनि, जेके अञा ताईं हले थो, इनखे तब्दील करणु खपे। मसइलन मिसाल शाइराना ॻाल्हि, बाबा शाइराणी ॻाल्हि, शाइराना सुभाउ, शाइराणू सुभाउ, शाइराणू सुभाउ। मिसाल रोज़ाना अख़बार, भाई रोज़ानी अख़बार, रोज़ानी ॻाल्हि, रोज़ानू मी, रोज़ानू अघु। हाणे उते ॾिसो
वाव अची वियो होॾां ये अची वई। पर असां रोज़ाना अघु रोज़ाना ॻाल्हि इहो कंदा आहियूं। इहो अञा ते अख़बारूं भलाइनि थियूं, पर हिनखे मिसाल रोज़ानी अख़बार थींदी, रोज़ानू अघु, शाइराणी ॻाल्हि, शाइराणू मिज़ाज। हाणे ॿई शयूं थी वियूं। हूअं शाइराना में तव्हां शाइराणू मिज़ाज। मिसाल सालियानी रिपोर्ट, सालियानू इम्तिहान। हाणे सालियानू सालियानी खे जुदा करे मिसाल आरफाणू कलाम, आरफाणी काफ़ी, माहियाना माहियानू पगार, माहियानी वंडी, माहियानी रिपोर्ट। त इहो जेको आहे त बजाए हिन जे असां ॿियो वरी छा लिखंदासूं, ज़ुल्फ़कार अली भुट्टा, ताज जोया। अरे बाबा हीअं न, ताज जोयो ज़ुल्फ़कार अली भुट्टो। वरी चवंदासीं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे न लिखो, इहो भट्टी थी वियो अथव, पेश ॾेई छॾियो, असां वटि पेश आहे। से ज़ुल्फ़कार अली भुट्टे चयो, भाई ज़ुल्फ़कार अली भुट्टे चयो, ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी आई या ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फांसी आई, इहो ग़लति इस्तेमालु आहे। त इहो बि बहितर करणु खपे। हाणे ॿियो अस्कर लिखंदा आहिनि, अगर मगर चुनाच हालांक। भई हिन वटि आहे, जेकॾहिं असां वटि आहे जेतोणीक आहे, मिसाल बार कैफ़, भई जेतोणीक ॿाहिरि हाल आहे, उहे जेको इस्तेमालु थिए उनखे इस्तेमालु कजे। या ॿियो आहे, जीअं मां अंग्रेज़ी वारो तव्हांखे ॿुधायो, ऑपरेशन थियो, ट्रांसलेशन कयो, सेपरेशन थियो, भई सेपरेशन थी, डिक्टेशन लिखी, डिक्टेशन लिखियो कोन थींदो, स्टेशन डिक्टेशन इहे सभु मोनिस आहिनि, सवाइ ऑप्शन ॾे। हाणे ऑपरेशन हाणे मोनिस था लिखूं त माण्हू सम्झनि कोन था, छो त फ़ौजी ऑपरेशन खां पोइ ऑपरेशन थी वियो आहे। ॿियो जिन्सुनि जो इस्तेमालु ग़लति, ख़ासि करे उत्तर में त थिए थो, पर असांजी स्टैंडर्ड ॿोली जेको लहजो आहे, किताबी लहजो, उन मिसाल रतु ॻाढ़ी आहे न, रतु ॻाढ़ो आहे, वाव लॻे पई न, पर वाव लॻे पियो, समाज सुठो आहे, समाज सुठी आहे न, कासिम मूंखे लिखंदो समाज सुठी आहे। बाबा उहा ॻाल्हि आहे त हुनखे उत्तर जो लहजो आहे, पर जॾहिं पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे, शाइर आहे, अदीब आहे, त उनखे मटाइणु खपे हिनखे। औलाद चङी आहे न, औलाद चङो आहे। इहे ख़ासि करे 4 लफ़्ज़ असां वटि थियनि था। रतु ॻाढ़ो आहे, वाव लॻे थो, औलाद चङो आहे, समाज पुराणो आहे, इहो मुज़कर हुजणु खपनि। ऐं ॿियो आहे फ़इलनि ज़मीरनि ऐं ज़र्फ़नि जो ग़लति इस्तेमालु। हुनखे चयुमि त फ़िलाणो कमु कयो, सही आहे या ग़लति आहे? शाबाश, तव्हां ॿुधायो। फलाणो कमु कयो, हाणे मां थो लिखां मूं कमु कयो, हाणे हीउ कयो छा आहे, माज़ी थियो, हा ठीकु आहे। हाणे थो चवां हुनखे चयुमि त फ़िलाणो कमु कयो, अक्सर लिखंदा आहिनि, पर हिते लिखिबो करियो। छा थींदो, करियो, छाकाणि हाणे चवांसि थो न कमु करियो, हिते कमु कयो न। या मां तुंहिंजे ख़्यालनि सां शामिल रहियो आहियां, मां तुंहिंजे ख़्यालनि सां, सही आहे या ग़लति आहे? कीअं भला ग़लति? तुंहिंजनि छा थींदो, मां तुंहिंजनि ख़्याल, ख़्याल हिकिड़ो न आहे, घणा। तुंहिंजनि पुटनि खे, तुंहिंजे पुटनि खे बि जुमिले में हली वञे थो, एतिरो ग़लति न आहे, पर जेकॾहिं तुंहिंजनि पुटनि जो खानो ख़राबु आहे त उहो वधीक सुठो थींदो। हाणे मिसाल इहो त मूं चयो खेसि खे चयुमि, भाऊ खेसि चयुमि, खे छो? खेनि खे वराणियुमि, खेनि वराणियुमि, खे छो? संदुसि किताब मूं वटि आहे, सही आहे या ग़लति आहे?
संदुस किताब सही आहे। ॿियो ही लफ़्ज़ आहे कान कोन कीन। हाणे कान ऐं कोन, हाणे कान ऐं कोन किथे इस्तेमालु थींदो ॿुधायो? हाणे शिकार छोकिरा चवंदा हू कान वियो, हू कान वियो, न छा थींदो? हू कोन वियो, हूअ कान वई, माना कान थींदो मोनस ला ऐं कोन थींदो मुज़कर ला। पर मिसाल जे हिन वटि की न, हिन वटि की न आहे त ख़ासि करे कीन जो इस्तेमालु कोन ऐं कान जी माना में आहे। पर जॾहिं चइबो आहे त हिन वटि की न आहे त उते ख़ासि करे ग़ैर हाज़ुर या जिन्स वारियुनि शयुनि लाइ इस्तेमालु थिए थो। चऊं मूं वटि अटे जी बि चपटी कोन आहे, सही आहे न? कान आहे, हिते थींदी कान आहे। मूं वटि या कीन आहे तॾहिं बि सही आहे, कीन बि सही आहे। हाणे ॿियो हिकिड़ो आम तरह असां वटि अज़ाफ़ी लफ़्ज़ ईंदा आहिनि। मिसाल कपूट पुट खां माण्हू ईअं चङो आहे, सही आहे। हाणे कपूट माना निभागो, माना पुट त अची वियो न, क में निभागे वारी माना अची वई, पोइ कपूट पुट छो? सिर्फ़ु चइबो कपूट मां। हैदर बख़्श सिंध जो सपूत पुट हो। अड़े सपूत माना सुठो पुटु, पूत माना पुटु, सपूत त उते पुटु पुठियां न आणिबो। जिते सपूत पुटु इहो ख़ासि करे माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, जेको ग़लति आहे। ॿियो वरी चवंदा आहिनि ही साईं सूफ़ी मनुष्य माण्हू आहे। बाबा मनुष्य माना माण्हू। आम तरह सभई लिखंदड़ लिखंदा आहिनि ही सूफ़ी मनुष्य माण्हू आहे। बाबा मनुष्य माना माण्हू, या लिखो सूफ़ी इंसान आहे या लिखो सूफ़ी मनुष्य आहे। ऐं ॿियो वरी हिकिड़ो आहे ख़ासि करे मूं जीअं तव्हांखे चयो, आऊं कंडियारो मां पियो अचां, कंडियारे मां पियो अचां, आऊं लाड़काणो पियो वञा, आऊं लाड़काणे पियो वञा। भुट्टो खे चयो, भुट्टे खे चयो। हाणे इहो ख़ासि करे असांजो अख़बारुनि कारो मुंहुं करे छॾियो आहे, छाकाणि उन में ॾोह कोन्हे। छोकिरा वीचारा मैट्रिक पास, फस्ट ईयर पास, यूनिवर्सिटियुनि में अचनि वीचारा पढ़ण लाइ, पोइ शाम जो तड़ तकड़ में अख़बारुनि में कमु कनि, पोइ उन्हनि खां ग़लती मॉनिटर रखनि कोन था त इन्हनि शयुनि खे कजे। त हाणे इहो अक्सर लिखंदा कंडियार। ऐं अॻे चवंदा हुआ त आऊं हालां पियो अचां, माना हालनि मां। आऊं सना पियो अचां, भला एतिरो नथा कयो लिखो हालनि मां, सन मां पियो अचां, मोरे मां पियो अचां, मोरो मां न। ऐं ॿियो ख़ासि करे कुझु अॼुकल्ह फारसी वर्स बिसियार योम थी विया आहिनि, तव्हांजो ख़त ना रसीदा आहे। हाणे माना बसियार मां अलाए घणा ॾींहं थी विया तुंहिंजो ख़त न रसियो, हरू भरू बिसियार योम थी विया आहिनि, तव्हांजो ख़त ना रसीदा आहे। या वरी हिन युग में नवां विषय उत्पन्न थिया। बाबा हिन युग माना हिन दौर, विषय माना मौज़ू मज़मून, उत्पन्न थिया माना पैदा थिया। त हरू भरू ॿोलीअ खे हिंदी बि न कजे, हरू भरू फारसी बि न कजे, हरू भरू अरबी बि न कजे। भई मज़मून लफ़्ज़ अरबीअ जो आहे, ख़्यालु अरबीअ जो आहे, सुवालु अरबीअ जो आहे, पर उनखे असीं पंहिंजे मर्ज़ीअ सां इस्तेमालु कयूं था। अरबीअ वारनि काती लफ़्ज़ असांखां वठी कातह चई छॾियो, भत लफ़्ज़ असां वटि वठी बहत करे छॾियूं। त हुननि असांखां वरिता आहिनि, असां हुननि खां वरिता ॿोलियूं लफ़्ज़ वठंदियूं आहिनि। ॿियो मिसाल लिखंदा नई दुनिया, अदा ही नयो वॻो पाए, अड़े नओं वॻो पायो आहे, नई दुनिया न, नई दुनिया। मिसाल चवंदा उजालो, उजालो बि सही आहे। ये शाइरीअ में मिसाल उजालो हवालो ईंदो त लिबो, न त छा चइबो? हू वरी लिखंदा उजाला थियो आहे, उजाला थियो आहे। अरे बाबा उजालो थियो आहे, उजाले में उजरो, या वरी सुहावणो समूह आहे।
सोणू समूह आहे, सुहावणू भला रूबरू छो असीं इस्तेमालु कयूं। या ॿियो वरी ईंदो साईं पखियुनि खे फसायईं, फासायाईं, असां वटि जॾहिं फासाइण जो लफ़्ज़ आहे। या वरी चवंदा साईं मां हुनखे ॾाढी मनाइण जी कोशिशि कई, हा छा मनाइण जी, मञाइण जी। वरी चवंदा साईं असां साईं हीअ महफ़िल मनाई आहे, बाबा मल्हाई आहे। त इहे लफ़्ज़ जेको न मिसाल चाल चल के पर सिराइकीअ वारा बि वरी कमु थोरो वरी ख़राबु कंदा आहिनि। उन्हनि वटि वरी हमज़ो आहे ई कोन। ॿकरी खे ॿ फर थिया, बाबा ॿकरी खे ॿ फर थिया। हा या चवंदा हारी बनी खे पाणी ॾिनो, बाबा हारीअ बनीअ खे पाणी ॾिनो। या वरी चवंदा नारी गीत ॻायो, हाणे माण्हू चवे नारे गीत ॻातो या नारी गीत ॻा, मथां हमज़ो ॾियो त नारीअ गीत ॻातो। या उठ खे महार पाए, छा उठ खे महार पा, हुन खे चयो हिन खे चयो, बाबा हुन खे चयो हिन खे चयो। इन करे सिंधीअ में ज़ेर ज़बर इन करे आहे। अक्सर तव्हां ॾिसंदो त चङा माण्हू टीवीअ ते पिया ॻाल्हाईंदा, अला हुन खे चयुमि, अला हुन खे चओ, हुन खे, हिन खे वेझे वारे खे चइबो, हिन खे परे वारे खे हुन चइबो। त इहो करे करे सिराइकीअ वारा ॿेड़ी असांजी ॿोड़ीनि था। पर हा उहे वरी चवंदा त मछीअ जो पुष्य अशो आहे शब, मछीअ खे पुष्य मां वरितुमि त शबको ॾेई छॾाए वई। अरे मछीअ जो पुष्य अछो आहे, हा मक़ाम ऐं मुक़ाम, हा लता मुक़ाम त उहो सही आहे, जंगा टंगा खटा सिराइकी आहे उहो लहिजो आहे। हाणे ॿियो वरी लिखंदा आहियूं मुतमैन। हाणे इहे लफ़्ज़नि जूं ग़लतियूं जेके अथव, हाणे मिसाल हिन मां सही कहिड़ो आहे, हेठियूं सही आहे फस्ट क्लास, या कहिड़ो सही आहे, हेठियूं सही, शाबाश। मिसाल ही था लिखनि, कहिड़ो सही आहे, हरू भरू भला, हा कुते वारो या कलम वारो, कुते वारो, ठीकु आहे। वरी सही लिखंदा त शेख आज़ सुठो कवि आहे। अड़े बाबा कहिड़ी थींदी, ही काफ़ कुतो कवि, ही कवि माना थुल्हो मदारो। ऐं या मिसाल लिखंदा, हाणे हिन मां कहिड़ो सही आहे, न ही क़ाइदो, पर फ़ाइदो हीअं न थींदो, फ़ाइदो हीअं थींदो, फ़ाइदो फेल फा हमज़ो सां थींदो, ठीकु आहे। ऐं ॿियो वरी हाणे मिसाल लिखंदा आहियूं, मुंहिंजो घरु गाॾी खाते में आहे, सही आहे न, हिन खे लिखिबो गॾिबो, पर कंहिंजो लिखिबो उहो गॾिबो न, कंहिंजो धार कबो, मुंहिंजो पंहिंजो तुंहिंजो गॾे लिखिबो, जंहिं करे तंहिं करे गॾे लिखिबो, उन करे धार लिखिबो। जेकॾहिं उन करे गॾे लिखो तॾहिं को फ़र्क़ु नथो पए। कार रवाई अॻे लिखंदा हुआ, सही कार रवाई आहे, पर हाणे आम थी वई आहे, तंहिं करे कारवाई। अला कारवाई खे अॻे छा आहे, अॻिते हली लफ़्ज़ घसी था वञनि, माना हिकिड़ा गुम थी था वञनि, मतरूक थी था वञनि। मतरूक त माना उहो जेको न ॻाल्हाइजे। मिसाल जंहिंजो खाइजे गॾे न लिखिबो, जंहिंजो हीअं न लिखिबो, मूंखे हीअं न लिखिबो, हीअं न लिखिबो, मूंखे लिखिबो मूं जुदा खे जुदा, जंहिंजो जंहिंखे जुदा, जो खे जुदा कबो, पर मुंहिंजो तुंहिंजो इहे गॾे लिखिबो आहे पंहिंजो। ऐं तंहिं करे गॾे लिखिबो, जंहिं करे गॾे लिखिबो, तव्हांखे नून ऐं खे न मिलाइबी, तव्हां धार खे धार। इहे सूरत ख़तीअ जा कुझु तरीक़ा आहिनि जिन खे तव्हां जेकॾहिं हिकिड़ो त बीहक जूं निशानियूं, ॿियो हिननि लफ़्ज़नि जे सही इस्तेमाल सां तव्हां सिंधी ॿोली सही लिखी सघो था। ठीकु आहे बाबा, हाणे को सुवालु करिणो हुजे त कयो। बाबा ॾिसो, तव्हां प्राइमरीअ में ॿार आहे न जेको पहिरें में, हाणे उनखे मिसाल अन पढ़ाईंदासूं त अलफ़ ज़बर अ नून पेशो न पन, पर जॾहिं 3 क्लास में ॿार ईंदो त ईअं पन लिखियो पियो आहे, त मिसाल
हिन वण में घाटा पन आहिनि, ज़बर न बि हूंदी त ॿारु चवंदो पन। हिन वण में घाटा पन आहे कोन चवंदो। हाणे छा त जीअं जीअं ॿारु मथे वेंदो, हेठे क्लास वारे ॿार खे तव्हां कामऊं पहिरें क्लास में त क्वेश्चन मार्क बि कोन ॾिबो, अजब ई निशानी बि कान ॾिबी, छाकाणि ॿार वीचारे खे सम्झाइणो आहे। बसि उनखे लहजे। अॻिते जीअं जीअं वधंदा वेंदो, 5 क्लास वारे ॿार खे घटि में घटि कामा फुल स्टॉप ॿिनि शयुनि जी त ख़बर हुजे, चौथे वारे खे, 3 वारे खे मिसाल विच विच में कामाऊं थियूं अचनि, उन्हनि खे अजब जी निशानी, सुवाल जी निशानी, एसि ताणी जेके 6 पहिरियूं हुयूं, हिननि जी बि थोरी देरि सां, हिननि जी ॼाण बि थोरी देरि सां ॾिबी। बाक़ी 4 जेके आहिनि उन्हनि जी तव्हां 2, 3, 4 ताईं, पोइ अॻिते हली ॿार खे आस्ते आस्ते जीअं ग्रामर सेखारियूं था। हाणे त ग्रामर मुर्गो कढी छॾियो अथनि, ऐं उन ग्रामर खे कढी छॾण सां इहो छा थियो आहे त मुज़कर मिसाल चवंदा हिन ग़ज़ल सुठी ॻाई। अड़े बाबा, ग़ज़ल सिंधीअ में मुज़कर आहे, नज़्म सिंधीअ में मुज़कर आहे, उर्दू में इहे ॿई मोनस आहिनि। त इहे शयूं असांखे सम्झणु खपनि त असां उर्दूअ जे असर में असां पंहिंजो लहजो विञाए छॾियो आहे। भई असांखे उर्दू सुठी थी अचे, उर्दू वारनि जहिड़ी अचे थी, छाकाणि त असां ॿोलीअ सां नफ़रत नथा करियूं। असांजो अॻे दाऊद पोटे जहिड़ी अंग्रेज़ी असांजे बीकन हाई स्कूल वारे खे ईंदी कान ईंदी। GM सैद मास्तर वटि पढ़ियो ई कोन, हिकिड़ो मास्तर घर में रखी पढ़ियो, अंग्रेज़ीअ में किताब लिखी। अलामा काज़ी एतिरो घणो किथे, तॾहिं 10 क्लास में खां पोइ वञी बैरिस्टर वञी पढ़ी, 10 क्लास खां पोइ। हाणे अहिड़ो ज़हीन हो जो सिधो बैरिस्ट्रीअ में वञी दाख़िल कयोसि। प्रोफेसर भेरूमल महरचंद आडवाणी लूण खाते में मुलाज़िम हो, मैट्रिक पास हो, उनखे गवर्नमेंट कॉलेज में प्रोफेसर करे रखियो, जो वरी वॾी ॼाणो। दयाराम गिद्दूमल जेको वकील हो, वकालत पास कोन हो, हू मुंशियुनि वटि कमु कंदे कंदे वकीलनि खां मथे थी वियो, जजनि खां मथे ॼाण थी वियो। अंग्रेज़नि हुन जूं जेके तारीफ़ूं कनि, हैरान थींदो हुयो माण्हू, जेको वकालत पास कोन हो। त इल्मु जेको आहे डिग्रीअ सां कोन्हे। तव्हां इल्मु डिग्रीअ वारनि वटि कान्हे, इल्मु आहे। ऐं इल्मु हिंदू मुस्लमान ईसाई कोन थींदो आहे। इल्मु न हिंदू थींदो आहे न मुस्लमान थींदो आहे। तव्हां इल्मु पिरायो, भले तव्हांखे चीन वञिणो पए, रसूल पाक जी हदीस आहे। मक़सदु छा? चीन मुस्लमान आहे, चीनी मुस्लमान आहे उन वक़्तु। मक़सदु इहा आहे त इल्मु किथे। तव्हां ॾिसो रसूल पाक जे वक़्त में जेके माण्हू क़ैद थींदा हुआ, क़ैदी, जेकॾहिं को कंहिंखे पढ़ाईंदो हो त उनखे आज़ादु करे छॾींदा हुआ। त हीउ पढ़ाए थो, हाणे पढ़ाईंदो क़ुरान हो, अरबी पढ़ाईंदो, कुझु बि पढ़ाईंदो, उनखे आज़ादु कबो, ॿियनि खां अॻे आज़ादु करे छॾींदा हुआ। छो? माना इल्म जी अहमियत। इल्मु हिंदू न थियो। गंगाराम सम्राट क़ुरान जो हाफ़िज़ हो, जेठमल परसराम सुबुह जो उथी क़ुरान पढ़ंदो हो। सिंध में त सचल सरमस मज़ार में सभु हिंदू पूरा पिया आहिनि, निमाणू पियो आहे, हरीबाई पूरी पई आहे, असांजा क़ब्रिस्तान गॾु आहे। रसूल पाक जे वक़्त में जॾहिं मक्की तोड़े मदनी ज़िंदगीअ में क़ब्रिस्तान गॾु आहे, भई माण्हू मरी वियो न, उनजा अमल छॾाईंदा उनखे, हॾियूं छॾाईंदियूं माण्हू खे। इहो हाणे असां वटि अची इहो ॿाहिरां फिज़ा पैदा थी आहे। जेके मिशनरी पैसनि वारा आहिनि, उहे माण्हुनि खे त भई हिन क़ब्रिस्तान में भील छो रख। अड़े बाबा, सदियुनि खां रखियो आहे। टंडे बागे में भीलनि जो क़ब्रिस्तान हो। हाजी पीर जॾहिं मरी वियो, अचे मूंखे हिते रखाइजो, ऐं हिते जेका फलाणी माई आहे उन मुंहिंजी वॾी ख़िदमत कई, जेको मुंहिंजी मज़ार ते अचे पहिरीं हुन वटि हाज़िरी भरे अचे, पोइ मूं वटि अचे। हाणे उहो बि बुज़ुर्ग हो न, इस्लामी हो न। ऐं हीअ असां वटि हरू भरू तफ़रक़ा पैदा कया विया आहिनि। उन में मिसाल ज़ुल्फ़कार असीं हीअं था लिखूं, हाणे ज़े वारो, ज़ंजीर वारो, ज़ालिम वारो बि जेको हूंदो अंग्रेज़ी में हीअं लिखूं, भले लिखो, केरु थो झले आहे, पर असांखे पंहिंजी ॿोलीअ खे बिगाड़नि न ॾियो। हिकिड़ियूं शयूं आहिनि, मिसाल उर्दूअ में अखर घणा आहिनि? 29 या 28। ठीकु, अलफ़ बे तेज़। उन में थे किथे आहे? ठे किथे आहे? ढ़े किथे आहे? ढे किथे आहे? ढे किथे आहे?
हाणे ईअं मां हिकिड़े दफ़े आसान उर्दू पे ॿार खे पढ़ायो, घर लिखियुमि त उर्दू में हरूफ़ तहजी 52 आहिनि। हुनजी मां ॿिए ॾींहुं साईं सिंधी उर्दू में तो 28 लफ्ज़ हैं, फिर आपने 52 कैसे? मुझे लिखो, थे लिखो, बे लिखो, थे लिखो, इणे लिखो, ने लिखो, ले लिखो, ये करे 52 करे न अची। हाँ बिल्कुलु ये सही है। मुझो ॿोलियुनि में ज़रूरी न आहे त अल्फ़ाबेट में, मिसाल फ़ौरन किथे बि कोन्हे, पर लिखो हीअं, मिसाल हादसन किथे बि कोन्हे, पर असीं लिखूं था। जेॾीमहिल असीं लिखंदासूं हादसन थियण जे सूरत में, त पोइ जेकॾहिं असीं मिसाल हाणे लिखंदा आहिनि, ख़ासि करे लिखंदा आहिनि त यकीनन, हीअ ग़लति आहे, यकीनन हीअं लिखणु खपे। इहो तनवीन जंहिंखे चवंदा कॾहिं कॾहिं असल मिसाल फ़र्दन फ़र्दन अचो, फ़र्दन फ़र्दन मथां ई ॾिबो, पर फ़र्दन माना माण्हुनि। जॾहिं महिल चयो फ़र्दन में फ़र्क़ु कयो त उते मथां ई न ॾींदासूं, उन में हू लिखंदासूं। हादसन मिसाल वाक़िअनि ऐं वाक़िअनि में फ़र्क़ु आहे। हू वाक़िआ थी वियो माना जमा थी वियो, हू वाक़िअनि माना हक़ीक़त में, उन माना ॿी आहे। फ़ौरन जेकॾहिं फ़ौरन लिखंदासूं त ॿी माना थी वेंदी। हाणे असां वटि छा आहे त को सम्झाइण वारो कोन्हे। टीचर उहे अॻे छा हूंदा, ट्रेनिंग कॉलेजनि में इहे सभु शयूं पढ़ाईंदा हुआ। हाणे ट्रेनिंग कॉलेज, हाणे जेकॾहिं ट्रेनिंग ॾींदा त हिकिड़ा NGO वारा वठी ईंदा जिन खे मास्तरीअ जी का ख़बर न आहे, अंग्रेज़ी सुठी थी अचे, सुठियुनि होटलुनि में वठी वेंदा, मानी बि खाराईंदा, पैसा बि ॾींदा, वर्ल्ड बैंक जो पैसो थो अचे। उन्हनि सम्झो न सम्झो मानी सुठी खाई आहे, चवंदा बाबा 2000 खीसे में पिया, मिड़ई ट्रेनिंग वठी आहे। अॻे ईअं ट्रेनिंग कान हूंदी, बाक़ाइदे ट्रेनिंग स्कूल हूंदा जिते शाइरीअ जा वज़न ग्रामर सभु कुझु सेखारींदा हुआ। यानी अॻे फाइनल जो जेको इम्तिहान थींदो उहो MA वारे खां मथे हूंदो हो। फाइनल पास उस्ताद MA वारनि खां वधीक ॼाणंदा हुआ। हाणे असांजो MA वारो जेको आहे 5 क्लास अॻे 5 मैट्रिक वारे जे बराबरि कोन्हे। छो त असां जॾहिं पटे वाली कान थी मिले तॾहिं चवंदा मास्तरी ॾियो, का बि नौकिरी नथी मिले त चवंदा मास्तरी ॾियो। मास्तरी माना त ईअं आहे भई मास्तर चीन में ॿियनि मुल्कनि में प्राइमरी टीचर खे वधि में वधि पघार आहे। छो त उहो बुनियादी ॿार खे थो पढ़ाए। असीं चवंदासीं जेको नऊं आहे त तूं वञी प्राइमरी खे पढ़, पर नऊं कीअं पढ़ाईंदो, उनखे त तजुर्बेकार उस्ताद पढ़ाए न। तजुर्बेकार ऐं जेको ख़ासि करे लेडीज़ जेकॾहिं आहे त लेडीज़ खे अवलियत ॾिनी वेंदी, जो ॿार जी नफ़्सियात खे उहा सम्झे थी। हीअ नर्सरी किंडर गार्डन इहे तरीक़ा हुननि जा आहिनि। नर्सरी ऐं इन्हनि में पढ़ाइणो थोरी हूंदो आहे, उते ॿार खे खेॾाइणो हूंदो आहे। हिते सही नर्सरीअ जे ॿार खे हेॾी पुठनि पोयां किताबनि जी भरी आहे, पेंसिल हथ में आहे। भई नर्सरी किंडर गार्डन इंग्लैंड में थोरी ॿार खे पेंसिल ॾींदा आहिनि। उन्हनि में ॿार जो मिज़ाज ॾिसबो आहे। ॿार भितियुनि ते लीका वठो पाईंदे, हू सम्झंदा त हीअ या इंजीनियर थींदो या मुसविर थींदो, हुनखे ट्रेनिंग उहा ॾींदा। ॾिसंदा ॿार रांदि खणी भञे वरी जोड़े पियो, हिन में इंजीनियरिंग जो फ़न आहे। हाणे हिननि ॿारनि खे इंजीनियरिंग पढ़ायो। दुनिया में इहो किंडर गार्डन नर्सरी इतां ॿार जे नफ़्सियात खे ॾिठो वेंदो आहे, ऐं उन्हनि खे पढ़ाइण वारा सभु PhD नफ़्सियातदान हूंदा आहिनि। उहे ॿार जो मिज़ाज ॾिसंदा आहिनि, हिन मिज़ाज हीउ डॉक्टर थियण लाइक़ु आहे। ॾिसंदा त ॿार खे खयो पुराणियूं इंजेक्शनूं वेठो हणे, हुन ॿार जी नफ़्स बणा हिन में हीअ आहे। हिकिड़ो बीठो तकरीर करे चवंदा हीउ सियासतदान थींदो। ॿार थींदा न 5-7 खे विहारे पोइ वेठा ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे माना हिन में क़ाइदाना सलाहियत आहे, तंहिं करे हुनजी तरबियत उहा कंदा त सियासतदान थिए। जेको वरी हिकिड़ी शइ ठाहे जोड़े नहीं पियो जोड़े त चवंदा हीउ साइंसदान थींदो। त उन्हनि स्कूलनि में जेके अंग्रेज़नि जिन जो असीं नकुल था करियूं, उन्हनि में ॿार जे नफ़्सियात जा माहिर हूंदा आहिनि। हिते जो 2000 पघार आहे मास्तराणी जी, पट्टे वाले जी सरकारी गवर्नमेंट पघार आहे 13000 घटि में घटि, ऐं तव्हां हुते मास्तर जेको त रखो 2000 5000 8000 खां मथे प्राइवेट स्कूल में आहे ई कोन। हीअ त ज़ुल्म आहे। मां 1972 में मास्तर थियो हुउसि, मुंहिंजो 150 पघार हो, ऐं उन वक़्तु सोन जो तोलो हो 150 रुपया। हाणे सोन जो तोलो 60000 65,000 आहे, त प्राइमरी जे मास्तर जो पघार थियणु खपे 65,000। छो त सॼी दुनिया में तब्दीली जेका ॾे वठि थींदी आहे सोन सां थींदी आहे। हिते त
भींग आहे न असां वटि, को बि फार्मूलो कोन्हे। मूंखे यादि आहे तॾहिं मास्तर चवंदा सोने जे तोले जे बराबरि पघार कयो। मां चवंदो सोने जो तोलो छा? पोइ ख़बर पई त 150 माना सोने जो तोलो। हींअर किथे आहे उहा? हाणे तव्हां उस्ताद खे सुठी पघार ॾियो त सुठा उस्ताद ईंदा। हाणे छा कंदा, जेको डी में आयो, ई में आयो, हाणे मास्तरीअ में। अॻे ईअं थोरी हूंदो। मां हिकिड़े सरकार ऐलान कयो त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो BA पास, उनखे न पिया चऊं, चए साईं सरकार चयो आहे त D ऐं E वारा अचनि। मूं चयो भाई हीअ BA पास अची भॼी वेंदो। मूं चयो क़ुर ते लिखी थो ॾे हीअ BA वारो पढ़ाईंदो, हिनखे रखो। चवनि न असांखे सरकार चयो आहे त ED वारा खणो। माना मयार सरकार पाण बि किराए न। हीअ असांजा हक़ में जेके आहिनि, असांजी जेको आहे तालीम तबाह कई अथनि। न त हीअ साॻा उस्ताद मशकूर वारा असां जिन स्कूलनि में पढ़िया आहियूं उहो सरकारी स्कूल हुआ न, जिते वज़ीर जो पुटु बि पढ़ंदो हो, कामोरे जो पुटु बि पढ़ंदो हो। हाणे उन्हनि खे बि जॾहिं इहो ॿारु घर थो वञे त चए थो अमां ग्रीन 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 शइ ॾे मूंखे, साए जी ख़बर ई कान्हे, ॻाढ़े जी ख़बर कान्हे, रेड वेठो चए। भाई असांजे दौर 5 क्लास जो ॿारु रेड जी ख़बर हूंदी, रेड माना ॻाढ़ो। अॼु हेॾो ॿारु आहे हुनखे रेड जी माना चवंदो रेड पेंसिल ॾे, ॻाढ़ी न चवंदो, छो त हुनखां रंग जो अहसासु पंहिंजे ॿोलीअ में विसारियो वियो आहे। पर माण्हू सोचींदो पंहिंजे ॿोलीअ में आहे। अंग्रेज़ी मां जेकॾहिं लिखंदुसि सोचींदुसि पंहिंजी ॿोलीअ में, पोइ हुनखे ट्रांसलेट कंदुसि। ऐं हीअ पहिरीं दफ़ो ट्रांसलेट वारी ॿोली सेखारीनि, ट्रांसलेशन वारी ॿोली सेखारीनि। इंग्लैंड में पहिरें क्लास में अंग्रेज़ी पढ़ाइबी आहे, उन ॿार खे ॿी ॿोली वेलिश जी ॿोली ॿिए 4थे क्लास खां पोइ था पढ़ाइनि, उहे ॼटनि जा। भाई अंग्रेज़ जो ॿारु पहिरीं अंग्रेज़ी प्राइमरी खां नर्सरी खां पढ़ंदो। जापान जो ॿारु पंहिंजी मादरी ॿोली, पहिरीं मादरी ॿोली ऐं पोइ सेकेंड लैंग्वेज। पोइ तव्हां 3 क्लास खां पढ़ायो, 4थे खां पढ़ायो, 5 खां जॾहिं पढ़ायो। पर पहिरें में तव्हां उर्दू पढ़ायो, अंग्रेज़ी बि पढ़ायो, सिंधी बि पढ़ायो, त ॿार जो दिमाग़ ई चरख़ थी वेंदो न। ऐं पंहिंजी ॿोली, ऐं असां अंग्रेज़ी लाज़मी आहे त कोशिशि कंदा अंग्रेज़ी ज़ोर ॿार खे मादरी ज़बान न ईंदी। असां वटि बीकन स्कूल जा ॿार जॾहिं अचनि था त हुनजो हिकिड़ो जुमिलो सही न हूंदा, ॻाल्हाईंदा अंग्रेज़ी फर्स्ट क्लास आहिनि, छो त रटो हले थो। प्राइवेट स्कूल में पघारूं घटि, पोइ रटो न कराईंदा, ॿियो छा कंदो? उते ज़हीन या होशियारु माण्हू खे रखंदा ई कोन न। उते जॾहिं 40,000 पघार होॾां मिलंदो, होॾां छा वेंदो? असांजो तइलीमी निज़ाम तबाह कयो वियो आहे। तंहिं करे जहिड़ो आहे भॻो ई भेर जेसी रतो रास्ते, जिते आहियूं जहिड़ी हालति में आहियूं उते रुॻो ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासी असीं कयूं त असां बि बहितर आहियूं। जेके घटि में घटि आहियूं न उहे बि भला आहियूं, पर रुॻो ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासी हुजे। असां मशकूर असां सियासतूं कयूं, पर कॾहिं ज़िंदगीअ में क्लास न घुसायोसीं। असीं रातियूं वञी अलाए सियासतूं कंदा हुआसीं, पर क्लास में वेंदा हुआसीं। असांजे CIDूं हेॾां होॾां त स्कूलनि मां घुसाईंदा अचनि त हुननि खां अॻे वेठा आहियूं। DO अचे त असीं 7 टाइम हुजे असीं 7:45 वेठा पढ़ायूं, 2:30 टाइम हुजे 2:45 ते वेठा पढ़ायूं। वाइड़ा थी विया, छा पढ़ंदा हुआ असां वटि? कॾहिं बि असां हाणे त ख़बर पए घोसड़ू उस्ताद, ऐं हेतिरा हज़ार स्कूल बंदि आहिनि त पोइ कारो मुंहुं तुंहिंजो सेक्रेटरी एजुकेशन, तूं ज़िले जो ऑफिस, तूं कारो मुंहुं थो करी छा? तूं वेठो पैसा वठी बाबा 5 ॾींहं स्कूल न अचे, हथु पघार मूं वटि पुॼा, त पोइ त ईअं थींदो न अथई। सिफ़ारिशी थींदा ऑफिसर, उहे थींदो हो त असांजे वक़्त में हर टेंस जॾहिं वणंदो हो बदिली करे छॾींदा हुआ। ऐं नवाब शाह जो 6टे में नौकिरी लॻंदी, 6टे में पढ़ाईंदा हुआसीं। हर 3 साल कॉलेज जे उस्ताद जी बदिली थींदी हुई। हाणे 20-20 साल हिकिड़े हंधि माण्हू वेठो आहे, दुकान खोलियो वेठा आहिनि, धंधा खोलियो वेठा आहिनि। ॾोहो कोन्हे उस्तादनि जो बि, उन्हनि खे अहिड़ो मिज़ाज ॾिनो वियो आहे, अहिड़ा ऑफिसर ॾिना विया आहिनि। न त इहे साॻा उस्ताद त अॻे बि हुआ, जॾा उस्ताद बि हुआ, ॿियनि जे सोबत में बहितर थी वेंदा हुआ। हाणे सिस्टम तबाह कयो आहे। कोशिशि कई वई आहे त असांजी मादरी ॿोली ख़तमु थिए। इहा त सरकारी सहारो कोन्हे असांजी ॿोलीअ खे, इहा कुदरत जो सहारो आहे जो असांजी ॿोली ज़िंदा आहे। शाह लतीफ़, सचल सरमद, उहे अहिड़ी ॿोली असांजी तख़लीक़ करे विया आहिनि जीअं शेक्सपियर अंग्रेज़ी खे ॾेई विया, अॼु ॾींहं ते वेठा ॻाइनि। ईअं ई असांजा हुआ करिश्मा हुआ, जिन पंहिंजी ॿोलीअ खे बचाए छॾियो, सदियुनि ताईं हुननि ज़िंदा करे छॾियो आहे। त ॻाल्हि इहा आहे त असां ईमानदार ऐं फ़र्ज़ शनास थींदासीं त असीं पंहिंजी ॿोली बि पढ़ाईंदासीं, ॿारनि ते बि ध्यानु ॾींदासीं। भला सिखणु ॾोह आहे छा?
आउं त क्लास में वेंदो हुउसि, लेक्चर जो बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां खां आउं सिखंदुसि, मूंखां तव्हां सिखंदव। हिकिड़े ॾींहुं बोर्ड ते उर्दू वेठे पढ़ायुमि, धुके ते माना लिखियुमि त हिकिड़े छोकिरे ईअं चयो, साईं भला हिन जी हीअ माना थींदी? मूं ॾिठो त माना हू सही पियो ॿुधाए। मुंहिंजो पुटु तो वारी माना सही आहे। मूंखे हिकिड़े उस्ताद जे छोरनि जो मथो ख़राबु थो करे। मुंहिंजो भई मथो ख़राबु नथो कयां, उन छोकिरे में इहो एतमाद थींदो, उस्ताद ग़लती कई, मां बहितर थियो आहे, त हुन में अॻिते वधण जी सलाहियत पैदा थींदी। असीं ॿार जेकॾहिं असांजी दुरुस्ती कंदो, चवंदासीं किथे या पुटु माठ करे वेह, त उहो ॿारु कुंद ज़हन थींदो। तव्हां ॿार खे इज़त ॾियो, ॿारु तव्हांजी इज़त कंदो। तव्हां सम्झो था त ॿारु मुंहिंजी इज़त करे, पाणे इज़त कोन। अॼु जो उस्ताद लंघंदो, ॿारु हीअं भॼी वेंदो आहे। असांजो प्राइमरी उस्ताद अॼु बि ईंदो, असीं पेरनि ते झुकी हथु ॾींदा आहियूं। छो त हुननि असांखे सेखारियो, औलाद सम्झी, पुटनि वांगुरु, औलाद वांगुरु, माउ बणिजी यानी धीअनि खे जीअं सेखारिबो आहे, ईअं सेखारींदा हुआ। शाम जो असां ईंदा हुआसीं, असांखे पढ़ाईंदा हुआ, छो त उहे रहंदा ई स्कूलनि में हुआ। त ॻाल्हि इहा आहे त अॼु तरक़ी आहे, हर क्लास जो नओं उस्तादु आहे। तॾहिं 5 क्लासनि जो हिकिड़ो उस्तादु हूंदो हो। 5 क्लास, 5 दर्जा, 5 सब्जेक्ट, हिकिड़ो उस्तादु। 200 ॿार हूंदा हुआ। तव्हां अंदाज़ो लॻो कीअं पढ़ाइबो? कंहिंखे डिक्टेशन लिखाइबी, कंहिंखे हिसाब ॾिबा, चौथे वारे खे चइबो त हुनजो सबक़ु ॿुध। ईअं मतिलबु अरेंज कंदा हुआसीं असीं। हाणे त वॾियूं सहूलियतूं आहिनि, कुर्सियूं आहिनि, वणनि जे हेठां तॾनि ते पढ़ाइबो हो। ऐं तॾहिं इल्म जो मयार हो, सिंध यूनिवर्सिटीअ जो नालो हो। हाणे सिंध यूनिवर्सिटी सभ खां पोइ हिते अचो। सबबु इहो त असांजी दिलचस्पी कान्हे, ईमानदारी कान्हे, फ़र्ज़शनासी कान्हे। उहा अची वई त जेका ज़हन जी ॼाण घटि आहे, उहा ज़रूरु सिखी वेंदी। ऐं ॿियो हमेशह सम्झो त निसाबी इल्मु कोन्हे, निसाब खां ॿाहिरि जो बि इल्मु आहे। पाण बि निसाब खां ॿाहिरि जो इल्मु हासिलु कयो ऐं ॿार खे बि इल्मु ॾियो। छो त हाणे 3 क्लास जो सबक़ु लिखियो पियो, सिंधू नदी मानसरोवर ढंढ मां थी निकिरे। हाणे ॿार त नओं ॾिठो त थिबेट मां, तिब्बत मां थो निकिरे, सुंगी कबाब वटां। सुवाल ॿार थो करे स्कूल में, साईं दरिया त हिमालय मां कोन थो निकिरे, हिते परियां थो निकिरे, की माठ करे वेही रह। बाबा माठ कीअं करे? ॿार त टेलीविज़न ॾिसे पियो न, ॿार त इंटरनेट ते ॾिसे पियो त सिंधू दरिया त फलाणे हंधि था। हाणे असीं पुराणा किसा कीअं पढ़ाईंदासीं ग़लति? त नई टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठो, फ़र्ज़शनासी सां, ईमानदारी सां पढ़ायो ऐं सिखो। जॾहिं मज़मून लिखो ॿार खे, तव्हां ही नंढनि ॿारनि लाइ न आहिनि, ही मथे जे लाइ आहिनि, उस्तादनि लाइ ऐं सहाफ़ीअ लाइ, अदीब लाइ। उहो सिखे, पंहिंजी ॿोली सही अदायगीअ लाइ। तव्हां को ॿार खे जॾहिं मज़मून था लिखायो, सॼी सिट में किथे बि कामा फुल स्टॉप न हूंदो, त हू कोन किथे बि बीहंदो। तंहिं करे इहो सिखिया जेका आहे, तव्हां उस्तादनि लाइ, वॾनि ॿारनि खे बि इहा सिखिया ॾियो, पर आस्ते आस्ते। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। सामिन, सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे तरफ़ां ताज जोए साहब जो लेक्चर ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ जे हवाले सां अवां ॿुधो। असांखे उमेदु आहे जाफ़र मेमण खे टंडे महमूद ख़ान मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन